ही सिंपल स्ट्रेट आहे त पीपल्स पार्टी गवर्नमेंट ही जेको एक्सपेंशन सिंध काबीना जी थी आहे तव्हां हिन में ॾिसो त हू ही बिल्कुलु रिथाबंदी आहे बल्दियाती इलेक्शन जी बि ऐं जनरल इलेक्शन जी त जेके जेके माण्हू हर ज़िले में तव्हां ॾिसो त कोशिशि कई वई आहे त नुमाइंदगी मिले कुझु ग्रुप्स खे पहिरीं अकोमोडेट कयो वियो हाणे उन्हनि जा जेके ॿिया ग्रुप्स आहिनि हुननि खे अकोमोडेट कयो पियो वञे लेकिन सवाइ हिन में पाण खे कुझु शयूं नज़र अचनि थियूं मिसाल ठठे जे शिराज़ियुनि खे संदन मंशा मूजिबि शइ न ॾिनी वई शायदि हू सलाहकारी चाहिनि पिया ही हुननि खे स्पेशल असिस्टेंट ॾियनि पई गवर्नमेंट ॾियण पई चाहे हू हुननि न वरितो छाकाणि त शायदि पीपल्स पार्टी जेके माण्हू मूंसां ॻाल्हि पई कई त छाकाणि त शायदि पार्टी क़यादत वटि इहा एग्ज़ैक्ट फील आहे त जंहिं ॾींहुं को अहिड़ो माहौल जुड़ियो त शिराज़ी साहिबान शायदि पीपल्स पार्टी सां साथ न निभाईंदा तंहिंजे करे हिननि खे वज़ारत ॾियूं या न ॾियूं ॻाल्हि साॻी आहे त मूं जेको दोस्त जीअं ॻाल्हि कई पई पीपल्स पार्टी आहे त मूं खे चयो त अहिड़ा त ॿिया बि आहिनि जेके तव्हां वज़ारत ॾियो न ॾियो अगरि वक़्तु फिरियो त हू कोन बीहंदा पार्टी सां जी हा बहरहाल ईअं बि आहे अच्छा लाड़काणे खे बिल्कुलु इग्नोर कयो वियो उनजो रीज़न ज़ाहिर हुते जेको कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त जेको निसार खोड़ो साहिबु ही जेको सुहेल सियाल साहिबु ऐं जमील सुमरो साहिबु हिननि जो जेको विदिन द पार्टी हिकिड़ो हिक ॿिए जे ख़िलाफ़ु हू थियो आहे त फ़िलहालु लाड़काणे जी नुमाइंदगी कंहिं वटि बि कोन्हे शायदि ईअं सोचींदा हुजनि त भई बिलावल भुट्टो साहिबु पाण हुतां चूंडियल आहे फरियाल साहिबु आहे हुतां फरियाल साहिबु आहे त वरी हू कंबर शेदार थी वियो लेकिन ओरिजिनल लाड़काणो जेको आहे लेकिन सिंध काबीना में सच नुमाइंदगी न आहे लाड़काणे जी सांघड़ मां बि मुंहिंजे ख़्याल में त हटाए छॾियऊं जोड़जो साहिबु हो या डेरो साहिबु खे मन खे हिकिड़े ॿिए वरी डेरो साहिबु खे रखियो अथऊं हिकिड़े पारस डेरो साहिबु खे अच्छा सो हाणे ॻाल्हि इहा आहे त ही बिल्कुलु हू हिकिड़ी पूरी जेका काबीना जी तव्हां जोड़जक ॾिसंदो त हुन में कोशिशि कई वई आहे त ज़िलनि खे ऐं ज़िलनि में बि जेके थोरा इग्नोर थियल आहे उन्हनि खे बि आंदो थियनि ऐं ॿिया कुझु मामला ॿिया आहिनि मिसाल कई वज़ीर अहिड़ा आहिनि जेको जॾहिं खां पीपल्स पार्टी 13 साल अॻु जेको खातो मिलियो आहे त उन्हनि खातनि में वेठा आहिनि सो उन्हनि जी पोइ तरजीहात ॿियूं हूंदियूं उन्हनि जी परफॉर्मेंस शानदार हूंदी सो चवण जो मक़सदु इहो आहे त चूंडियल अणचूंडियल सां ही हिकिड़ी डिस्कशन त ठीकु आहे हिन सां ही बेसिकली सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी तयारी करे पई ईंदड़ बल्दियाती ऐं हुन खां पोइ जनरल इलेक्शन